पखो में 7 मुहर्रम और हराम के सिलसिले में करबला जी शहीदन की याद में करमबूक पखो में इमाम बारगाह महदी रज़ा खां फ़कीर दीदार अली मीरानी ऐं सैयद फरमान अली शाह की अगवानी में जलसो मुनक़द कयो। मजलिस में भरपासे के ॻोठनि ऐं इलाइक़े के अज़ादारनि शिरकत करे गम या हुसैन अलैहिस्सलाम के सिलसिले में अज़ादारी करे सवाबदारनि हासिल की। अज़ादारी कावरो फ़कीर दीदार अली मीरानी ऐं सैयद फरमान अली शाह की अगवानी में कयो वियो। खिदमतगार मोहम्मद अली खुश्क, सज्जाद हुसैन बूक, दिलदार अली मीरानी, डॉक्टर अकरम अली खुश्क ज़ेर नगर में काफरो इमाम बारगाह महदी रज़ा का आमद थी मुख्य चौक ते पहुतो, जिते मोमिनन या हुसैन जी सदाऊं बुलंद करदे सीना ज़नी कई। जॾहिं त आज़ादारी काफ़िलो करमबूक पखो जे मुख़्तलिफ़ रस्तनि खां थींदे वापसि इमाम बारगाह महदी रज़ा पहुतो, जिते मजलिस अज़ा मुनक़द कई, जंहिंखे मुक़रिन अहले तशरीत जे ज़ाकिरनि आलिम गुलाम हुसैन, मौलाना वक़ार हुसैन, मौलाना अजीज़ुल्लाह कमरानी, ज़ाहिद हुसैन खुश्क ऐं ॿियनि ज़ाकिरनि खिताब कंदे फरमायो त इमाम हुसैन अलैहिस्सलाम जी ॾिनल क़ुर्बानी पंहिंजे नाना जे दीन बचाइणो हो। वक़्त जी ज़ालिमनि अॻियां बैत न कई, क़ुर्बानी नवश करे दुनिया जी पूरी उम्मत मुस्लिमा खे अहम पैगाम ॾिनो त पंहिंजे नाना नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी औलाद दीन ख़ातिर सिर क़ुर्बान करे दीन खे बचायो आहे। अज़ादारनि शहादत जा किस्सा ॿुधी मोमिननि जूं अखियुनि मां ॻोढ़ा ॻड़ी पिया। आख़िर में आयल मोमिननि में सबील नंगर न्याज़ पिण तक़सीम कयो, जॾहिं त मजलिस अज़ा ऐं अज़ादारी काफ़िले जे हिफ़ाज़त लाइ पखो थाणे जे अहलकार जी टीम मुक़ररु पिण कई वई हुई।